कंदकोट 6 सेप्टेंबर योम दिफ़ा वारे ॾियारे ते पाक फ़ौज जे जवाननि भारत जे बुज़दिल इदारनि खे मिटी में मिलाए छॾियो। पाक फ़ौज जे जवाननि क़ुर्बानी ॾेई दुश्मन खे शिकस्त ॾेई इहो साबित करे ॾेखारियो त असां पंहिंजे मुल्क जी हिफ़ाज़त करे सघूं था। योम दिफ़ा वारे ॾींहं ते अमन कमेटी जे अॻवान रहमतुल्लाह चन्ना ऐं PTI जे ज़िले अॻवान मुनीर अहमद ख़ान डोमकी जी निगरानी में घंटाघर खां लाइब्रेरी चौक ताईं रैली कढी वई। फ़ौज पाक ज़िंदाबाद ऐं हथनि में प्ले कार्ड ऐं पेना फ्लैक्स हुआ। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻवाननि चयो त पाकिस्तान जी फ़ौज मुल्क जे दुश्मननि सां अखियुनि सां मिलाए उनखे अहिड़ो सबक़ ॾेई छॾियो जो हिन वक़्त बि दुश्मन खे ख़बर आहे त फ़ौज पाकिस्तान केतिरो ताक़त रखे थो। इन लाइ असां अवाम मुतहदा ऐं इंसानी हक़नि वारी तंज़ीम खे अपील कयूं था त भारत जे कश्मीरियुनि सां ज़ुल्म बंदि कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।